सो चवण जो अर्थ इहो त इहो त हर को हेॾे अंदरि ॾिसे पाण खे त मूंखे सुठाई में शल ख़ुशी मिले थी, जेकॾहिं नथी मिले कंहिं सुठी शइ कार्य खे ॾिसी कंहिं सुठे माण्हू खे ॾिसी करे इन ते रोअणु खपे। दुख जे टाइम ते यानी कंहिं बुराई खे ॾिसूं, घृणा जेकॾहिं नथी अचे, कोई दुखी आहे, अहसासु नथो थिए, माना मुंहिंजी विरती ठीकु न आहे, सुभाउ ठीकु न आहे, अञा गाॾी ॼण हुते जो हुते बीठी आहे। इहो यादि रखूं। हर शइ जे माप करण जा तरीक़ा संतनि ॿुधाया नी। विवेकानंद स्वामी को पुछूं केरु केतिरो ज्ञानी आहे, इहो अंदाज़ो कीअं लॻे? छो त हर कोई त चए थो दुनिया बड़ी सयानी है, जिसको देखो ब्रह्म ज्ञानी है। हर कोई चए थो मां ई बसि पहुतल आहे, ॿिया सभु अधूरा ने, मुंहिंजो गुरु कामिल आहे, बाक़ी सभु आम ने। अरे ईअं कीअं थींदो भाई? तंहिं ते स्वामी विवेकानंद महाराजनि चयो इन जे लाइ हिकिड़ो भाई सवलो फार्मूला आहे, जेको जेतिरो ॿियनि खे ज्ञानी ऐं पाण खे अज्ञानी सम्झे थो, उहो प्रोपोर्शनल ईअं सम्झो ओतिरो वधीक ज्ञानी आहे। जेको पाण खे वधीक ज्ञानी सम्झे थो, ॿिए खे अज्ञानी सम्झे थो, उहो ओतिरो वधीक अज्ञानी आहे। इहो हर को पाण खे ॾिसे त मां ज्ञानी सम्झां थो, माना ओतिरो अज्ञानी आहे। जेतिरो अज्ञानी पाण खे सम्झे थो उहो ओतिरो ज्ञानी आहे। और न्यूटन्स कंहिं वक़्त में चयो हो, जॾहिं समुंड जे किनारे ते घुमी रहियो, चई वाह जो तो में ज्ञान आहे। वारीअ जी मुठ समुंड जे किनारे ते बीठो भरे करे चई जेतिरा हिन में वारी जा दाणा नी, मां त एतिरी रिसर्च न करे सघियो आहियां, एतिरो दिमाग़ मां वटि अञा ज्ञान कोन्हे, एतिरा जेतिरा वारी जा दाणा एतिरा नी, बाक़ी समुंड जे किनारे ते जेतिरा वारी जा दाणा नी, एतिरो ज्ञान पाइण त अञा बाक़ी आहे, मां वटि कहिड़ो ज्ञान आहे। सो समझदार, ऊचा, गंभीर व्यक्ति हमेशा पाण खे घटि, पाण खे ग़लति, पाण खे मोड़ण में ख़ुशी महसूसु कंदा नी, पाण खे कस ॾियण में ख़ुशी महसूसु कंदा नी। सो राजा राति जो निकितो त भाई ॾिसां मुंहिंजे रैयत में कीअं आहे, वातावरण कीअं थो हले। वियो हिकिड़ी जाइ ते, जीअं हिन घुमंदे ॾिठे छा हिकिड़ो फ़क़ीर हो, सियारे जूं रातियूं हो, फ़क़ीर ॾकी रहियो हो, पर जॻहि न मिलियसि त हिकिड़ी जॻहि ते बाहि भरे पंहिंजे अॻियां वञी करे सुम्ही पियो। सुबुह थी राजा उन फ़क़ीर खे घुरायो, माफ़ु कजो मुंहिंजी राजाई में तव्हांजो जीवन सुठो नथो गुज़रे, मां राति पंहिंजी अखियुनि सां ॾिठी आहे, तव्हांजो जीवन सुठे नमूने नथो गुज़रे। तंहिं ते राजा चयो साईं इहो तव्हां अंदाज़ो कीअं था लॻायो, मुंहिंजी अधु राति तव्हां जहिड़ी गुज़री आहे ऐं अधु राति तव्हां खां सुठी गुज़री आहे। तंहिं ते राजा चयोसि ईअं तव्हां कीअं था चओ? चई तव्हां जहिड़ी गुज़री आहे माना अधु राति तव्हांखे बि निंड हुई, मूंखे बि निंड हुई। निंड अचण खां पोइ ख़बर न पवंदी आहे केरु पलंग ते आहे या पथर ते आहे, खट ते आहे या पट ते आहे, कोई कंहिंखे ख़बर न पवंदी आहे। रही ॻाल्हि बाक़ी अधु राति हिकु जहिड़ी हुई, अधु राति मुंहिंजी राति तव्हां खां सुठी गुज़री अधु। चई उहो कीअं? चई जॾहिं तव्हां बि जाॻो पिया मां बि जाॻां पियो, तव्हां जाॻो पिया तव्हांखे टेंशन हो, मुंहिंजी राजा में मथां हीअं न थी पई, राजा कोई ॿियो अची करे हमिलो न करे, हे नुक़सानु न थिए, चोरी न थिए, पर जेका अधु राति मां पई जाॻियुसि, भॻवान जो नाम पई जपियुसि, आनंद में बि हुयुमि, भक्ति जे माध्यम सां मुंहिंजे मथां कृपा बि प्रभुअ जी वसी रही ही, इन करे अधु राति हिकु जहिड़ी गुज़री, अधु राति तव्हां खां मुंहिंजी सुठी गुज़री। सो अंदाज़ा सभु हिकु कंहिं तरीक़े सां नथा लॻाए सघजनि। सो सुठाई जी ॻाल्हि पई हले, जेतिरो थी सघे जीव सुठाई जे पासे वधे, पर कंहिंखे मौक़ा मिलनि विया था, उहे उन मौक़नि मां पाइनि नथा। इहो ॾाढो कुझु ॾिठो वियो आहे। घणनि खे सुठा माण्हू मिलिया, सुठा संत मिलिया, मार्गदर्शक मिलिया, मिट माइटनि में सुठा मिलिया, पर उन्हनि मूं पातो न, उल्टो उन्हनि खे तकलीफ़ां ॾिनी। परमात्मा कंहिं सां बि घटि नथो हले, जंहिंजे करे कुझु कुझु संतनि के कठोर वाणियूं बि उच्चारण करणियूं पयूं नी। इस ज़माने में वफा की उम्मीद ना करना ए गालिब, वो वक्त और था जब लोगों के घर कच्चे और दिल सच्चे हुआ करते थे। वया कहाँ गोॾा में हेत न रहियो हिकिड़ो। इहे जेके संतनि खे वाणियूं उच्चारण करणियूं पवनि थियूं, उन्हनि ॻाल्हियुनि जे करे, छो त उन्हनि खे तकलीफ़ुनि ॾियण वारा खोड़ था थी पवनि। सो
सुठाई जेतिरो थी सके जीवन में पाण वधायूं, सुठनि माण्हुनि खे मथे खणी अचूं, मौक़ा मिलनि हथों न विञायूं। हिकिड़ो माण्हू आयो भॻवान वटि, कृष्ण वटि, चई भॻवान सभिनि खे तव्हां स्वर्ग धाम पंहिंजे वैकुंठ धाम में छो था वठी हलो, नर्क छो ठाहियो अथव? चई हा भली हले न, मां सभिनी खे वठी हलणु चाहियां थो। चई भॻवान भई तव्हां चवंदो त ईअं सभु कोई हलंदो, चई वठी अचो, मां सभिनी खे वठी हलंदुमि। हे वियो सोचे सोचे, चई पहिरियों कंहिंखे चवां, चई वधि में वधि चई दुखी हुजनि, सोचे 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 दुखी केरु नहीं, चई बीमार नहीं, चई उन खां वधीक दुखी केरु नहीं, चई घटि में घटि जूणा सूअर जी, छो त उहे पंहिंजो गंदगी खाईंदा नी, विष्ठा खाईंदा नी। वियो सूअर ॾे, चई भाई ॻाल्हि ॿुध, मां भॻवान कृष्ण सां मिली आवां, तोखे वैकुंठ धाम वठी थो हलां। चई मां वैकुंठ धाम छो हलां? अड़े चई भॻवान वठी थो हले, हर कोई मुक्ति चाहींदो, मां तोखे मुक्ति फ्री में ॾिवायां थो। अड़े चई फ्री में मां तोखे चयो आहे छा? अड़े तोखे मां वैकुंठ धाम वठी थो हलां, चई ॿुधाए त सही, उते गंदगी मिलंदी, मूंखे गंद खाइण लाइ मिलंदो? चई उहो त उते कोन्हे, उते सुठियूं शयूं मिलंदियूं नी। अड़े चई मुंहिंजो स्वर्ग त मुंहिंजो वैकुंठ त उते जिते गंदगी आहे, मां हिते ॾाढो ख़ुशि आहियां, हलो ॿियनि खे वठी वञ खणी भॻवान ॾे। वीचारो निराश थियो, भॻवान ॾे आयो, भॻवान खिलण लॻुसि, ॾे हलो आहे। चई साईं भला थोरी हथ पेर हणा, वई हिकिड़ी जाइ ते ॿुढड़ी माई बीमार पई, आख़िरी साह खणी रही, चई मां ॾे त हलो हाल, तबियत ख़राबु हुजे, ॾाढी ख़राबु आहे। चई ॾे हाल ॿियो कीअं? चई मां ॾाढी तंग आहियां, भॻवानु संभारे वठे। चई मां इन लाइ आहियां, मां भॻवानु मोकिलियो, हूअं तोखे मुक्ति मिले न मिले, भॻवानु चयो सिधो वठी अच, हिनखे टिकेट था ॾियूं सिधो वैकुंठ धाम। हलो ॾे हल, भली कीअं बि आहियां पंहिंजे पंहिंजे ॿारनि वटां, जॾहिं मां मुयसि तेसि ताईं मां ॿियो न त कुझु करे खाई नथी सघां, ॾिसी त सघां थी, मां ॾिसी करे ड्रव कयां, हलो हलो ॿिए कंहिंखे वठी वञ। इन जो नालो आहे संसार। उहो हिकिड़ो राजा हो, संत जो नओं भगत थियो। संत खे चई साईं ॾियो त हालो हाल, पुराणा जेके बि माण्हू थिया आहिनि, असांजा ई चाहे वॾड़ा हुजनि, उहे एॾो बुराई जी तरफ़ छो वधंदा रहिया, सुठाई छो न अपनायूं? चए भाई इहो त सभु थींदो आहे, जीअं इंसान पंहिंजे मन जे वस थींदो आहे। चए साईं इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, मन जे वस छो माण्हू थिए? पर कोई उपाउ ॿुधाए। चयो उपाउ त बाबा संत सभिनी खे ॿुधाईंदा नी, तरीक़ा राह त सभिनी खे ॾियनि था संत, तरीक़ा नवां ॿुधाइनि था, पर कोई अपनाइण वारो हुजे। चए साईं ईअं कीअं? कोई कोई सची राह ॿुधाए, कोई सुठा तरीक़ा ॿुधाए, पोइ बि माण्हू जीवन में धिका थावा खाए। चइबा चलो छॾ ॿियनि खे, हाणे तूं सुठो थी। हे नओं नओं संत सां जुड़ियो, ईअं जज़्बाती बणियो बीठो हो, थींदो आहे शुरूआत में। इन करे चयो वेंदो आहे, जेको जॻियासु खे शुरूआत में न प्रेम हृदय में आहे, इहो आख़िर ताईं साॻियो ई प्रेम बणियो रहे न, जीव अलाए किथे वञी पहुचे, रूहानियत जी दृष्टिकोण सां, आध्यात्मिक दृष्टिकोण सां, पर जल्दी में खंड खंड थी वेंदो आहे। सो संत चए बाबा काई ॻाल्हि कोन्हे, छॾ ॿियनि खे, हाणे ॻाल्हि ॿुध, 3 महीननि खां पोइ हे राजा तो वटि हिकिड़ो सौदागर ईंदे, सुठा घोड़ा खणी ईंदे। पहिरियों त तूं सौदागर सां न मिलजांइ। चए साईं ठीकु आहे, न मिलंदुमि। चए न ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं मिले त घोड़ा न वरजांसीं। चए साईं न वरंदुमि। चए चलो वठे त घोड़े ते चढ़जांइ न। चए साईं ठीकु आहे। चए बा जेकॾहिं चढ़े त ओभर पासे न वञिजांइ। चए साईं बसि मां पको चयो। न बा जेकॾहिं ओभर पासे वञे त उते हिकिड़ी स्त्री लेडीज़ बीठी हूंदी, उन सां न ॻाल्हाइजांइ। चए साईं पको। पर चए न जेकॾहिं ॻाल्हाए त उन सां उनखे घर न वठी ईंजांइ। चए साईं पको। चए न भला जेकॾहिं घर वठी अचे त उन सां शादी न कजांइ। चए साईं चवां त थो। चए अबा जेकॾहिं वरी शादी करे त उनजो चयो न वञिजांइ। चए साईं पको, मां त इहो सभु कंदुमि। ठीकु। 3 महीना गुज़रिया। सच में उहो हिकिड़ो सौदागर आयो, घोड़ा खणी आयो। अची मंत्रियुनि राजा खे वज़ीरनि चयो, छा बाबा घोड़ा अथसि? वाह वाह। हिन चयो बाबा मां सौदागर सां न मिलंदुमि। मंत्रियुनि चयो साईं सौदागर सां न मिल, भले घोड़ा ॾिस त सही, वरजांइ न खणी। हे वियो घोड़ा ॾिसणु, घोड़ा वणिया। चई बाबा ठीकु आहे, 5 घोड़ा मां वरिता, सौदागर खे पैसा ॾेई छॾियो। पर हिकिड़ो घोड़ो हिन मां सभिनी खां वधीक वणियुसि। हिकिड़े ॾींहुं मंत्रियुनि चयो साईं तव्हांजा छा घोड़ा न बीठा नी, चढ़ो छो न था? चए मन में जीअं खणी चढ़ां त पर ओभर पासे न वेंदुमि। घोड़े ते चढ़ियो, हलायां जीअं ॾाढो मज़ो आहे, कुदरती घोड़े पासो ई ओभर जो वरितो। चए ठीकु आहे, ओभर पासे वञे थो खणी वञा थो, पर उते कंहिंसां खणी ॻाल्हाईंदुमि न। भॼते घोड़े खे भॼाईंदे जंगल में पहुतो। सच में हिकिड़ी लेडीज़ बीठी। चए लेडीज़ बीठी आहे, संत मूंखे चयो पर हिन सां ॻाल्हाईंदुमि न। उन चयोसीं बाबा नमस्कार,
तव्हां जेके बि आहियो मुंहिंजी रक्षा कयो, मां जंगल में अकेली आहियां, परिवार विछड़ी वियो आहे। चए बाबा मां तोसां ॻाल्हाईंदुमि बि न ऐं तोखे काॾे वठी बि न हलंदुमि। चए जेकॾहिं न वठी हलंदे मूंखे जानवर खाई वेंदे। तंहिं ते सोचणु लॻो संत जो भली वठी अचिजांइ, शादी न कजांइ, हिनखे वठी वञा थो, शादी न कंदुमि। वठी आयुसि महिलात में, उहा छोकिरी सभिनि सां ॻाल्हाइणु ॿोलाइणु लॻी, सभिनी खे सुभाउ ॾाढो वणियो। राजा खे चई राजा ही तुंहिंजे ई लाइक़ु थी। राजा चयो सभई चवनि था त खणी शादी कयां थो, शादी करण खां पोइ लेकिन चए त न लॻंदुमि। ठीकु, शादी थी। कुझु ॾींहं गुज़रिया, छोकिरीअ चयो माना हाणे राणी थी वई। राणीअ चयो राजा हाणे शादी कई आहे त जीअं हाणे अॼु जे टाइम ते रिसेप्शन चऊं, उन वक़्तु भंडारो चऊं। चए भंडारो कर, मिटनि माइटनि संतनि साधन खे घुराए। राजा जो ॻाल्हि सुठी आहे। भंडारो थियो, माण्हू आया खाइण जे लाइ। राणी चयसि तव्हां मां गॾु था हलायूं, शेवा कयूं था, हथनि सां शेवा करणु खपे। चयूं ठीकु आहे, हथनि सां सभिनी खे रोटी खाराइणु लॻा। राणी अधु कई मुंहुं थी हली आई। राजा वियो, चई छो भला अध में छो छॾे आई? चई साईं तव्हांजा माइट साधू जेके बि पंहिंच वेठाणी, इहे माण्हू सुठा न अथव, तव्हांजे राज जा सभई मां में बुरी नज़र विझनि था। राजा खे आई कावड़, मुंहिंजी राणी खे ग़लति नज़र सां ॾिसनि था। चई पकड़ाए अचो सभिनि खे, चई मार ॾियो। वरी राणी जंहिंजे जंहिंजे आङुर खई, चई हिननि खे ॾियो फांसी। जीअं फांसीअ जो ऑर्डर कढे पियो, उहो संत ॿियो केरु कोन हो, वेद व्यास महाराज हो। वेद व्यास महाराज अची पहुतो। चई राजा ॾे त हाल वाल। चई पियो मन ते कंट्रोल जे लाइ वॾनि छो न कयो आहे? तूं ॿुधाए, तोखे त एॾा सारा मोकिया ॾिनमि त पहिरियों त सौदागर सां न ॻाल्हाइजांइ, ॻाल्हाए त घोड़ा न वरजांइ, घोड़ा वठे त चढ़जांइ, न चढ़े त उबर ॾे न वञजांइ, उबर ॾे वञे त छोकिरी सां ॻाल्हाइजांइ, न ॻाल्हाए त घर न वठी वञासीं, घर वठी अचे त शादी न कजांसीं, शादी करे त चयो न मञिजांसीं। पर सभु तूं उहो कयो जेको मां तोखे खणी ॿुधायो बि सही, पर पोइ बि तो कयो। हाणे ॾे हाल वाल। हीअ छोकिरी सभु तोखे परीक्षा वठणु आई आहे। मां हिते न चाहियां त सॼनि मिटनि माइटनि खे माराए छॾियां, वॾो तुंहिंजे मथां पाप लॻे आहे। सो सचो साथी थी संत, जेको वक़्तु सिर सावधान करे ई थो, ॿुधाए बि अथो। पर कोई शिष्य जॻियासु जेकॾहिं मञे नथो, अमल नथो करे, त उहो पाण चए संत उन खे छा करे। सो चवण जो अर्थ इहो त सुठाई हर कोई चाहे अथो, पर सुठी नमूने उन ॻाल्हि खे खणी सुठो थिए, इहो लॻभॻि थिए नथो। इन जे लाइ जीवन में जेतिरो थी सघे सुठा कम वधायूं, नितनेमनि में पाण खे ॿधी छॾियूं। मथो टेकणु सुबुह जो वञिणो आहे, हेतिरो पाठ करिणो आहे, गांइ खे फुल्को ॾियणो आहे, पखियुनि खे पाणी ऐं ॾारो ॾियणो आहे, सूर्य भॻवान खे पाणी चाढ़िणो आहे, तुलसी माता ते पाणी चाढ़िणो आहे, अगरबत्ती ॿारणी आहे, ॾीओ ॿारिणो आहे, आरती करणी आहे, कुझु वक़्तु सत्संग 24 मिंट ॾींहं में 24 मिंट सिमरन करिणो आहे, 24 मिंट पंधु कयूं, कुझु परिवार सां मिली करे भॼन ऐं भोजन हिकु टाइम जो गॾु कयूं। इहे जीवन में आनंदमय सदाईं शांती बणी रहे। सो बाबा शिव भॼन साईं कृपा करे चवंदा बा सुठाई जे पासे जॾहिं वधणो हुजे कंदा वञो, हाली वेहो, नाम जपीदा वञो, ॻाल्हियूं न कयो मूंखे रिज़ल्ट नथो मिले, अञा हीअं नथो थिए, दर्शन नथा थियनि। तव्हां कंदा हलो, पंहिंजो पाण वक़्तु ईंदो, सभु ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ईंदियूं। पोइ अंदरो ई अंदरो तव्हांखे जवाब मिलंदा। ॿियो तव्हांखे सतगुरु अंदरो प्रेरणा ॾींदो, तव्हांजी राह जी राहबरी कंदो, पर तव्हां सुठाई छॾियो न, वधंदा हलो। सो उहो ई शहनशाह बाबा शिव भॼन साईं कृपा करे शल सच में असांजे जीवन में सचाई सुठाई अचे। जय जय समाधा हरि हर।